मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब चौथों सबक चौथों ज़ोरन जो शेद रेजोल्यूशन ऑफ फोर्सेस। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां सनाउल्ला महर। तो प्यारा बारो अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे रेजोल्यूशन ऑफ फोर्सेस। तो रेजोल्यूशन ऑफ फोर्सेस छा थींदो आहे उनखे डिस्कस करण जे लाइ असां सभ खां पहिरीं जेको त उनजी असां डेफिनेशन ॾिसूं था त रेजोल्यूशन ऑफ फोर्सेस छा थींदा। तो चवे थो द प्रोसेस ऑफ splitting a vector into its parts are called resolution of forces। चवे थो अहिड़ो प्रोसेस जंहिंमें असां हिक वेक्टर खे टोड़ियूं भञूं उन जे हिस्सनि में, इनखे चइबो आहे रेजोल्यूशन ऑफ फोर्सेस। तो प्यारा ॿारो हाणे कहिड़े नमूने सां असां हिक वेक्टर खे टोड़ींदासीं, उन छा तरीक़ेकार आहे ऐं कहिड़ा असां टर्म्स यूज़ कंदासीं। तो इनखे सम्झण खां पहिरीं असां हिकु एग्ज़ाम्पल ते था हलूं, हिकु मिसाल ते था हलूं। तो मिसाल जे तौर ते मूं वटि हिकु ऑब्जेक्ट आहे जंहिं ते एट ए टाइम ॿ फोर्स था लॻनि। सो इन ॿिन्ही फोर्सिस खे मां नालो ॾिनो, हिक खे F1 ऐं ॿिए खे F2। ऐं हीअ जेके ॿई फोर्सिस लॻनि था इहे पाण में 90 डिग्री जी एंगल था ठाहिनि। उनखां पोइ हीअ जेके ॿ फोर्सिस हिन ऑब्जेक्ट ते अप्लाई थियनि था, इन ॿिन्ही जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो सेम आहे। मिसाल जे तौर ते 40 न्यूटन हिन जो आहे ऐं 40 न्यूटन हिन जो आहे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त छा हीउ जेको ऑब्जेक्ट आहे इहो हिन F1 जे तरफ़ वेंदो या F2 जे तरफ़ वेंदो। सो हीउ ऑब्जेक्ट न F1 जे तरफ़ वेंदो ऐं न F2 जे तरफ़ वेंदो। ठीकु आहे। हीउ ऑब्जेक्ट काॾे वेंदो? हीउ ऑब्जेक्ट बिल्कुलु बि सिधो वेंदो। जॾहिं त हिन ऑब्जेक्ट ते ॿ फोर्सिस लॻी रहिया आहिनि ऐं सेम मैग्नीट्यूड जा लॻी रहिया आहिनि, सेम वैल्यू जा लॻी रहिया आहिनि, पर उन जे बावजूदि ही ऑब्जेक्ट जेको आहे न F1 जे तरफ़ मूव कंदो ऐं न F2 जे तरफ़ मूव कंदो, बल्कि काॾे वेंदो? ही हिन सिधो वेंदो, हिन रिज़ल्ट में वेंदो। हाणे हिते जॾहिं ही ऑब्जेक्ट आयो सो असां हिन रिज़ल्ट खे नालो था ॾियूं F जो। यानी ही ॿ जेके फोर्सिस आहिनि इहे कंपोनेंट आहिनि कंहिंजा हिन हिक फोर्स जा। यानी हीअ असां चई सघूं था त हीउ जेको फोर्स आहे उहो छा आहे, उहो बि हिकिड़ो वेक्टर आहे ऐं हीअ ॿ फोर्सिस जेके आहिनि उहे बि वेक्टर आहिनि। ठीकु आहे। सो चई सघूं था त हीउ जेको F आहे इन जा F1 ऐं F2 छा आहिनि, कंपोनेंट आहिनि या उन जा हिस्सा आहिनि, जंहिंजे करे छा केरु ठहियो, F ठहियो असांजो। ठीकु आहे। सो प्यारा ॿारो हिकिड़ी ॻाल्हि ध्यान में रखी छॾिजो त जॾहिं बि रिज़ल्टेंट वेक्टर ठहंदो उहो हमेशह अकेलो न हूंदो आहे, उन सां गॾु उन जा कंपोनेंट मौजूदु हूंदा आहिनि, यानी हिस्सा मौजूदु हूंदा आहिनि। सो असां हिनखे हाणे प्रॉपर नमूने सां स्टार्ट कयूं था। तो मिसाल जे तौर ते मूं ही हिकिड़ो कोऑर्डिनेट सिस्टम ठाहियो जंहिंमें हिक पासे खां असांजी y एक्सिस आहे ऐं ॿिए पासे खां असांजी x एक्सिस आहे। सो हीअ असांजो 2 डायमेंशनल सिस्टम आहे। ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते मूं वटि हिकिड़ो रिज़ल्टेंट वेक्टर आहे जंहिंखे मां हिते नालो ॾिनो आहे F जो। सो प्यारा ॿारो, सो मिसाल जे तौर ते जेकॾहिं मां हिन एक्स वारे हिसे खे या हिन एक्स वारी लाइन खे जेको आहे मां कंसीडर कयां थो, सम्झां थो मिसाल जे तौर ते त ही ज़मीन जी सतह आहे। ठीकु आहे। ऐं उनखां पोइ हीअ जेका y एक्सिस आहे मां इनखे कंसीडर कयां थो त हीअ जेका आहे त हीअ भित आहे, यानी हेठियों हिस्सो जेको आहे उहो ज़मीन आहे ऐं मथियों हिस्सो छा आहे, हिकिड़े क़िस्म जी भित आहे। ठीकु आहे। हुनखां पोइ हीअ असां वटि हिकिड़ो ऑब्जेक्ट आहे। हाणे जेकॾहिं मां मथां लाइट इन ते लॻायां त इन जो पाछो काथे ठहंदो, हिन तरफ़। ऐं उनखां पोइ जेकॾहिं मां हिन साइड खां यानी साइड हिन पासे खां लाइट लॻायां त इन जो पाछो काथे ठहंदो, हिन तरफ़। सो हाणे असां था चऊं त मिसाल जे तौर ते मां हिन ते लाइट लॻाई। ठीकु आहे। जॾहिं लाइट लॻाई त उन जो जेको पाछो आहे उहो हिते ठहियो। उनखां पोइ जॾहिं मां हिन साइड खां लाइट लॻाई त उन जो पाछो हिते ठहियो। ठीकु आहे। हाणे उनखां पोइ
हाणे ही जेके असांजा पाशा ठहिया इहे कंहिंजा ठहिया आहिनि, उहे ओ हिन वेक्टर जा ठहिया आहिनि। ऐं काथे ठहिया आहिनि, हिकु पासो उनजो ठहियो आहे असांजो एक्स एक्सिस ते ऐं ॿियो पासो ठहियो आहे कंहिंते वाई एक्सिस ते। सो असां चई सघूं था या हिननि खे असां नाला ॾेई सघूं था हिन तरीक़े सां त ही जेको पासो आहे कंहिंजो आहे एफ वारे वेक्टर जो आहे, पर काथे ठहियो आहे एक्स एक्सिस ते। सो इन करे हिनखे असां एफ एक्स जो नालो ॾिनोसीं। उन खां पोइ ही जेको पासो ठहियो आहे कंहिंजो ठहियो आहे एफ वारे वेक्टर जो ठहियो आहे, पर किथे ठहियो आहे वाई एक्सिस ते। सो इन जे करे असां हिनखे नालो ॾिनोसीं एफ वाई। सो एफ एक्स ऐं एफ वाई। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो हाणे अॻिते असां हलूं था त ही एफ एक्स ऐं एफ वाई जेको आहे उन्हनि खे असां कहिड़े नमूने सां उन्हनि जो मैग्नीट्यूड फाइंड कयूं, माना हिननि जो वैल्यू मालूम करण जे लाइ असां कहिड़ा तरीक़ेकार अख़्तियार कयूं या कहिड़ा उन में फार्मूला ड्राइव कंदासीं जंहिंजे करे असां हिननि जा वैल्यू मालूम करे सघूं एफ एक्स ऐं एफ वाई। ठीकु आहे। सो हाणे असां हलूं था त फाइंड द मैग्नीट्यूड ऑफ एफ एक्स एंड एफ वाई, यानी एफ एक्स ऐं एफ वाई जो मैग्नीट्यूड असां कहिड़े नमूने सां फाइंड कयूं। सो प्यारा ॿारो, मिसाल जे तौर ते अगरि जेकॾहिं हिते ॾिठो वञे त ही जेको पासो आहे छा इहो हिन पासे जे बराबरि न आहे? हा बिल्कुलु, ही जेको पासो आहे उहो ऐं ही पासो पाण में बराबरि आहिनि। त जेकॾहिं मां हिन पासे में हिते हिकिड़ो ॿियो वेक्टर ठाहियां इन जे बराबरि त हिन नमूने सां ठाहे सघां थो ऐं उहो बि असांजो कंहिंजे बराबरि हूंदो एफ वाई जे बराबरि हूंदो। सो हिन वेक्टर ठाहिण जो छा मक़सदु हुयो? मक़सदु इहो हुयो त जीअं असांजो हिकिड़ो राइट एंगल ट्रायंगल ठही पवे। सो अगरि जेकॾहिं असां राइट एंगल ट्रायंगल जी ॻाल्हि कयूं सो असां हिन हेठे वारे पार्ट खे नालो ॾिनोसीं बेस, उन खां पोइ हिन उभी साइड खे नालो ॾिनोसीं परपेंडिकुलर, ऐं ही जेको बेस ऐं परपेंडिकुलर खे पाण में मिलाईंदड़ साइड आहे उनखे नालो ॾिनोसीं हेपाटेन्यूज़। सो अगरि जेकॾहिं असां हिन राइट एंगल ट्रायंगल जी ॻाल्हि कयूं त इन जे लाइ असां पोएं लेक्चर में जेको आहे फंक्शन्स यूज़ करे आयासीं, जेके फंक्शन्स ही आहिनि साइन परपेंडिकुलर अपॉन हेपाटेन्यूज़, cos थीटा बेस अपॉन हेपाटेन्यूज़, टेंजेंट थीटा परपेंडिकुलर अपॉन बेस। ठीकु आहे, मूंखे उमेद आहे तव्हांखे यादि ई हूंदो। सो अहिड़े नमूने सां हाणे छा करिणो आहे असांखे बेसिकली एफ एक्स ऐं एफ वाई कंपोनेंट जेके आहिनि उनजा, ठीकु आहे, कंहिंजा उहो हिन रिज़ल्टेंट वेक्टर जा जेके एफ एक्स ऐं एफ वाई हिस्सा आहिनि इन ॿिन्ही जो असांखे मैग्नीट्यूड फाइंड करणा आहिनि, मतिलबु कहिड़े नमूने सां असां उन जा मैग्नीट्यूड यानी मक़दार या उनजो वैल्यू फाइंड करे सघूं था, उन जे लाइ असांखे फार्मूलो ड्राइव करणो आहे। सो हाणे असांखे इन ॿिन्ही जे मैग्नीट्यूड फाइंड करण जे लाइ हिननि मां कहिड़ा रेशोज़ असांखे यूज़ करणा पवंदा। सो प्यारा ॿारो, टेंशन जी काई ॻाल्हि कान्हे का, हिते मां तव्हांखे सम्झायां थो, तव्हां पंहिंजो पाण ई मूंखे ॿुधाईंदव त हिते असांजो जेको रेशो आहे उहो इन टिन्ही मां कहिड़ो यूज़ थी सघे थो। मिसाल जे तौर ते सभ खां पहिरीं असां एफ एक्स खणूं था। सो एफ एक्स जे लाइ हाणे हीउ जेको एफ एक्स असांजो कंपोनेंट ठहियलु आहे, हिसो ठहियलु आहे, इहो इनखे असां नालो ॾिनो आहे बेस जो। ठीकु आहे, उन खां पोइ हीउ जेको एफ एक्स कंपोनेंट ठहियलु आहे इहो कंहिं मां ठहियो आहे? इहो ठहियो आहे असांजो एफ वारे जेको वेक्टर मां। ठीकु आहे, हाणे ऐं एफ वारे वेक्टर खे असां छा नालो ॾिनो आहे? हेपाटेन्यूज़। ठीकु आहे, हूअं बि असांजो हीअ जेका साइड हूंदी आहे उहा हेपाटेन्यूज़ हूंदी आहे। सो हाणे हिते असां ॾिसंदासीं हिन टिनी रेशोज़ में त कहिड़ी जॻह ते असांजी रिलेशन बीहे थी कंहिंजी बेस ऐं हेपाटेन्यूज़ जी। तो अगरि जेकॾहिं हिते ॾिठो वञे त हिते परपेंडिकुलर अपॉन हेपाटेन्यूज़ आहे ऐं हिते बेस अपॉन हेपाटेन्यूज़ आहे ऐं हिते वरी परपेंडिकुलर अपॉन बेस आहे, यानी असांखे रिलेशन कंहिंजी खपे पई? बेस ऐं हेपाटेन्यूज़ जी। सो असां हिते cos थीटा यूज़ कंदासीं। सो हिते असां cos थीटा यूज़ कयोसीं। ठीकु आहे, सो cos थीटा इज इक्वल टू बेस अपॉन हेपाटेन्यूज़। ठीकु आहे, सो अहिड़े नमूने सां हाणे असां था चऊं त बेस जेको आहे उहो कंहिंजे बराबरि कयोसीं? एफ एक्स जे, ऐं हेपाटेन्यूज़ कंहिंजे बराबरि आहे? एफ जे। सो इन ॿिन्ही जॻहियुनि ते असां हीअ लिखी सघूं था त असांजो बेस छा आहे? एफ एक्स ऐं हेपाटेन्यूज़ एफ आहे। असांखे मालूम छा आहे करिणो? एफ एक्स। सो एफ जेको आहे उहो हेॾे वञी करे मल्टीप्लाई में थी वेंदो। सो असां हिन तरीक़े सां लिखंदासीं त एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थीटा। ही असां वटि फार्मूलो अची वियो कंहिंजो? उहो अची वियो असां वटि एफ एक्स वारे कंपोनेंट जो। हिन फार्मूले जे तहत असां एफ एक्स जो वैल्यू मालूम करे सघूं था। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो उन खां बाद में हाणे असां हलूं था वाई एक्सिस ते। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं असां एफ वाई जी ॻाल्हि कयूं त एफ वाई खे असां नालो ॾिनोसीं परपेंडिकुलर।
ठीकु आहे। ऐं उन खां पोइ हीउ जेको परपेंडिकुलर आहे इहो कंहिं मां ठहियो आहे, उहो बि ठहियो आहे असांजो कंहिं मां, एफ वारे कंपोनेंट मां। ऐं एफ वारे कंपोनेंट असांजो कहिड़ो आहे, उहा हेपाटेन्यूज़। यानी हिते असांखे रिलेशन ॾिसणी आहे त उते परपेंडिकुलर ऐं हेपाटेन्यूज़ जी रिलेशन असांजी कहिड़े रेशोज़ में अचनि थियूं, कहिड़े फंक्शन्स में अचनि थियूं। ठीकु आहे। अगरि जेके ॾिठो वञे त हिते परपेंडिकुलर अपॉन हेपाटेन्यूज़ यानी साइन फंक्शन हिते असांजो यूज़ थींदो। सो हिते असां हाणे साइन फंक्शन खयोंसीं, सो परपेंडिकुलर अपॉन हेपाटेन्यूज़। उन खां बाद में असांखे ख़बर आहे त परपेंडिकुलर कंहिंजे बराबरि आहे, एफ वाई जे, ऐं हेपाटेन्यूज़ एफ जे। सो हिते असां वैल्यू पुट कयूं, हीअ असां वैल्यू पुट कयासीं त एफ वाई अपॉन एफ। उन खां पोइ असां छा कंदासीं, हाणे मालूम असांखे छा आहे करिणो, उहा एफ वाई। सो एफ असांजी काॾे वेंदी, हिते मल्टीप्लाई में थी वेंदी। सो इन नमूने सां असांजो हिकु फंक्शन ठही वेंदो। ठीकु आहे। हीअ असांजो फार्मूलो ठही वियो, एफ वाई इज इक्वल टू एफ साइन थीटा। ठीकु आहे। सो अगरि जेकॾहिं असांखे एफ वाई कंपोनेंट मालूम करिणो आहे त असांखे ही फार्मूलो यूज़ कंदासीं। अगरि जेकॾहिं असांखे एफ एक्स कंपोनेंट यूज़ करिणो आहे, ठीकु आहे, उनजो वैल्यू मालूम करिणो आहे त उनजे लाइ असां एफ एक्स जेको एफ कास थीटा यूज़ कंदासीं। ठीकु आहे। सो ही हुया असांजा रेज़ोल्यूशन ऑफ वेक्टर्स। यानी असां छा कयोसीं, हिकु वेक्टर खे ॿिनि कंपोनेंट्स में या ॿिनि हिस्सनि में टोड़ियोसीं। उन खां पोइ उहो कहिड़े तरीक़े सां टोड़ियोसीं उहो बि सम्झोसीं। उन खां पोइ ही जेके हिस्सा असां उन जा ठाहियासीं, उन हिस्सनि जो वैल्यू असां कहिड़े फार्मूले जे तहत या कीअं मालूम कयूं, उनजे लाइ असां ही फार्मूला ड्राइव कयासीं। एफ एक्स जे लाइ एफ एक्स एफ कास थीटा, ऐं वाई कंपोनेंट खे मालूम करण जे लाइ असां फार्मूलो ड्राइव कयोसीं एफ वाई इज इक्वल टू एफ साइन थीटा। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो एक्स वारे कंपोनेंट में कॉस लॻंदी ऐं वाई वारे कंपोनेंट में साइन लॻंदी। ठीकु आहे। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीउ लेक्चर सुठे नमूने सां सम्झ में आयो हूंदो प्यारा ॿारो। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह।